नाज़रीन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे मिठियाणी मां ख़बर शामिल कंदासीं त मिठियाणी में 4 ॾींहं अॻु CIA पुलिस ऐं ॿियनि थाणनि जी गॾियल कार्रवाई दौरान मुबैना जुआ जे अॾे ते छापो हयो वियो, जंहिं दौरान केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। छापे खां पोइ पुलिस जी मुबैना तशदुद सबबि ॻोठ लेट नंगर खान चांडियो वासी पोरियत मक़सूद अहमद चांडियो जे फ़ौत थियण जो वाक़ियो साम्हूं आयो आहे, जंहिं इलाइक़े में ॻणती जी लहर पैदा करे छॾी आहे। वाक़िए खां पोइ फ़ौती जे वारसनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया, जिन में इंसाफ़ जी घुर कई वई, पर वारसनि मूजिबि अञा ताईं का बि वाज़ह अॻभराई नज़र न आई आहे। अॼु तक जे MPA मुमताज़ अली चांडियो ऐं हाजी ख़ालिद हुसैन चांडियो फ़ौती जे घर पहुची वारसनि ऐं सीनियर सहाफ़ी मसरूर अहमद चांडियो सां ताज़ियत कई ऐं साणनि हमदर्दी जो इज़हार कयो। उन मौक़े ते MPA मुमताज़ अली चांडियो चयो त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं ऐं इंशाअल्लाह वारसनि खे इंसाफ़ फराहम कयो वेंदो। हुन वधीक चयो त असां ॾुखी घड़ी में वारसनि सां गॾु बीठल आहियूं ऐं खेनि अकेलो न छॾींदासीं। इलाइक़े वासियुनि ऐं वारसनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।